मोटरसाइकिल के भी जो सर्विस करायूं मेरी थी हुई पेट्रोल की प्राइस एतरी वधी हुई है दिल चवंदी आहे बाइक के खणी करे घुमेजे ॾींहों ॾींहुं पेट्रोल की प्राइस वधदी थी वञे मोटरसाइकिल के सर्विस करायूंसि था थोड़ी घणी ट्रेनिंग आहे उहे भी करायूंसि था। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, गुड मॉर्निंग, सत श्री अकाल। तो दोस्तों अज जी वीडियो जो है तमाम मज़ेदार थियण वारी है। तो ये वीडियो जो है स्पेशली यूट्यूबर्स लाइ है। तो जो है तो मैं गिव अवे रखियो हुयमि तो गिव अवे के बारे में जो डिटेल है वह जो है रस्ते में मैं तव्हांखे ॿुधायां तो फिलहाल जो है रेती की तरफ हलूँ था। अज जो है मुझी रेती की मार्केट है सुबह जो टाइम है तो जो है सीधो जो है रेती हलंदासीं रेती जो रस्तो है डेरवा पुल खां जो है तो अॻिते जो है तो असां जो है वीडियो जो है स्टार्ट कंदुमि तव्हांखे जो है गिव अवे मां रखी है उनके बारे में जो है डिटेल ॾींदो रही। काॾे पुछां ठिकरी ॾे से मंझो 2-3 ॾींहं में वेंदियूं अॼु करे ॾे अॼु करे ॾे हाँ उन्हीं के छॾे ॾियसि पहिरें जो असां दुकान था जो क्लाउड क्लाउड खणंदा डॉक्टर छा हलन होशियार अथव ठीक है मेहरबानी 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 फैज़ान स्कूल कौन आयो क्लाउड जो क्लाउड क्लाउड चार खाते 5 हुया ना 5 रखे 1000 जेको मोकिलियो तो यो तो जड़ांदो क्लाउड खणणो आहे क्लाउड मां खणी वरितो आहे रेती में ॾियणो आहे जेएस जी वाईफाई डिवाइस गाड़ी में पेट्रोल भी रहेंस सवाई 100 रुपये जो रस्तो साफ़ हुजे जो मां तव्हांखे गिव अवे के बारे में ॿुधायां गिव अवे कीअं करिणो आहे छा तरीक़ेकार आहे उनजी डिटेल जो है तव्हांखे मां ॿुधायां कल मैं अनाउंस किया तो जो मां पंहिंजे चैनल ते वीडियो ते गिव अवे रखां थो पियो गिव अवे में जो 2 चैनल हूंदा जैसे प्रमोट कंदासीं गूगल एड्स के जरिए। दोस्तों गूगल एड जो तव्हां ॿुधो हूंदो लीगली तरीक़ो हूंदो आहे चैनल प्रमोट करण जो तव्हां पंहिंजो चैनल जो लीगली तौर जो गूगल एड के जरिए जो प्रमोट करे सघो था उन में इहो हूंदो आहे तव्हांजो चैनल जो बूस्ट थी वेंदो आहे बूस्ट थियण में तव्हांखे जो इम्प्रेशन मिलंदा इम्प्रेशन सां गॾु जो व्यूज़ मिलंदा जेकॾहिं तव्हांजे चैनल जो वीडियो सुठो हूंदो त उन में जो तव्हांखे सब्सक्राइब भी जो खोड़ सारा मिली सघनि था जेकॾहिं वीडियो में दम हूंदो गिव अवे जो तरीक़ाकार इहो आहे त जो तव्हांखे हिन वीडियो में जो कमेंट करिणो आहे वीडियो के लाइक करिणो आहे चैनल के जो ज़रूर सब्सक्राइब करिणो आहे जेका कुरानदाज़ी थींदी उन में जो 2 चैनल जेका सिलेक्ट कंदासीं 2 चैनलन के जो 48 घंटन में जो गूगल एड्स जरिए जो प्रमोट कयो वेंदो 48 घंटन में तव्हांखे केतिरा व्यूज़ मिलन था तकरीबन मां सम्झां थो पियो तो 30 खां 40 हज़ार जो तव्हांखे इम्प्रेशन मिलंदा 3-4-5 हज़ार जेका तव्हांखे व्यूज़ मिलंदा उन में जेकॾहिं तव्हांजे चैनल जो कंटेंट सुठो हूंदो वीडियो में दम हूंदो तव्हांखे जो सुठा सब्सक्राइबर भी मिली वेंदा तो ये जो प्रमोशन रखियो है मां जो गिव अवे रखियो है सिर्फ जो सिंधी मुंहिंजा जेका दोस्त आहिनि
सिंधी यूट्यूबर्स आहिनि भले उहे वीडियो जेका आहिनि उर्दू में ठहींदा आहिनि उन्हनि जे लाइ आहे पर जेको आहे कंहिं बि ॿिए ग्रुप में जेको आहे मां शेयर न कयो आहे पंजाब या जेको आहे उर्दू में जेका सिंधी दोस्त आहिनि मां जेका ॾिसंदड़ आहिनि जेका पहिरें खां ई जेको आहे ॾिसंदड़ आहिनि या पहिरें खां सब्सक्राइबर आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे स्पेशली जेको आहे गिव अवे आहे जेका क़ुरानदाज़ी ऐं जेका सिलेक्शन थींदी उहा जेका आहे सॉफ्टवेयर जे ज़रिए जेको आहे ऑनलाइन जेका थींदी ऐं जेको आहे लाइव वीडियो में जेको आहे उहो वीडियो बि जेको आहे रिकॉर्डिंग करे मां तव्हांखे ॾेखारींदुमि त अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे ऐं नंढिड़ो चैनल आहे मुंहिंजो तव्हांजो चांस थी सघे थो जेको आहे सपोर्ट कयो ज़रूरु हिन वीडियो ते जेको आहे लाइक कमेंट ऐं जेको आहे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो उहो सॉफ्टवेयर जेको आहे जेका मुंहिंजो सब्सक्राइबर हूंदा सिर्फ़ु जेको आहे उन्हनि खे ई सिलेक्ट कंदो त उन लाइ जेको आहे तव्हां जेको आहे हीउ जेको आहे चैनल जेको आहे सब्सक्राइब करे छॾियो ऑनलाइन सिस्टम आहे टेक्नोलॉजी आहे सॉफ्टवेयर उन्हनि जेको आहे यूज़र खे खणंदो जेका सब्सक्राइबर हूंदा लाइक कंदा ऐं जेको आहे कमेंट कंदा हिन वीडियो में त हिन वीडियो खे सिलेक्ट कंदासीं हिन वीडियो में जेका कमेंट ईंदा उन्हनि जे हिसाब सां जेको आहे क़ुरानदाज़ी थींदी त उन में गोल्डन चांस आहे 48 घंटे ताईं जेको आहे प्रमोट कयो वेंदो तव्हां चैनल जेको आहे गूगल एड्स जे ज़रिए रेती रोड सां तव्हांखे जेको आहे पाउडर मुफ़्त में मिलंदो आहे रेती पुॼंदे पुॼंदे ताईं जेको आहे मेकअप ओके थी वेंदो आहे गिव अवे जी डिटेल तव्हां जेको आहे सम्झी विया हूंदव बाक़ी जेको आहे राब्तो नंबर बि ॾिनल आहे मुंहिंजो तव्हां जेको आहे राब्तो करे वधीक जेको आहे मालूमात बि वठी सघो था एतिरो ॾुखियो न आहे लाइक कमेंट ऐं जेको आहे सब्सक्राइब करिणो आहे अनपॉसिबल कम जो जेको आहे पॉसिबल थिए थो पियो रेती ऐं ॾेरकी खे रोड मिलंदी आहे ज़बून हाल जो शिकार हुई तव्हां ॾिसी सघो था रोड हिन तरीक़े सां हुई हे हुई रोड पर हिन जो जेको आहे कमु थिए थो पियो सॼे ट्रैक में जेको आहे त मां रिकॉर्डिंग करे आयो आहियां तक़रीबन जेको पुॼंदे पुॼंदे ताईं 40 मिंट लॻा आहिनि दोस्तो मूंखे जेको आहे हिन रस्ते तां रेती सिटी में जेको आहे पहुची चुका आहियूं हिते कमकार कयूं था वरी पोइ जेको आहे तव्हांखे ॾेरकी में मिलंदा ठीकु आहे मां वीडियो बनाईंदुमि रस्ते जो कमु थींदो पियो हुयो हाणे कमकार कयूं था वरी वापसी ते जेको आहे न वरी हलूं था मोड न असांजी गाॾी सम्झ आई जीअं जंजाल थी वियो हे ॾिस हे पहिरें पैकेज लॻायो इहो बि न थियो हिकु दफ़ो लॻायो तोॾे बि इंतज़ारु कयो कंप्लेन मोकिली इंतख़ाब जो जवाबु न आयो 142 रुपए जो हा इहो महीने वारो ठीकु आहे सही वरी ॿीहर जेको आहे लॻायो आहे ॿिए नंबर ते हाणे कल्ह लॻायो आहे अञा ताईं बि कस्टमर न शो थींदो आहे न हलंदो आहे माण्हू चेक बि थी वियो बैलेंस बि कटिजी वियो हाणे छा करूं हिन जो मां तुंहिंजी रिपोर्ट नंबर जी रिपोर्ट घुरायांसि थो पोइ ॾिसो तव्हां लॻो आहे न लॻो आहे भली घुरा रेती जी मार्केट जेको आहे मां करे वरिती आहे रेती खे जेको आहे दॿाए चवंदा ॾेरकी में हली करे जेको आहे तव्हां सां मिलंदा दोस्तो त पोइ जेको आहे सिधो ॾेरकी हलूं था उते तव्हां सां मिलंदा असगर सुमरो खे जेको मोबाइल ॾियणु मोबाइल ते भाई जेको पाण फ्री अकबर साल बाबू भाई पोइ मां त वठंदो पियो आहियां सेल कीअं अरे ख़बर ना यार नादरा जो इशू है बाकी नेट जल्दी भैया
नादरा जो ओ नादरा जो इशू आहे नादरा जो सिस्टम इशू आयो जेको ओवरऑल जेको सिस्टम बंदि थी वियो असांजो डिवाइसिस वग़ैरह कमु नथी करनि दोस्तों जो शाम जो टाइम थी चुको है तो इन वीडियो में जो गिव अवे रखियल हुयो जंहिंजी तफ़सील जेका तव्हांखे ॿुधाई आहे वीडियो के लाइक चैनल के सब्सक्राइब ऐं जेको आहे कमेंट लाज़मी करिणो आहे जीअं ईंदड़ वीडियो में जेको आहे कुरानदाज़ी जे ज़रिए जेको आहे तव्हांखे नॉलेज मिली सघे जेकॾहिं तव्हांजो यूट्यूब चैनल आहे तव्हां प्रमोट करणु चाहियो था यूट्यूब चैनल के त वीडियो के लाइक चैनल सब्सक्राइब ऐं कमेंट करे छॾियो जीअं ईंदड़ वीडियो में तव्हांजो चैनल जेको आहे उहो प्रमोट करे सघिजे तो उन में 48 घंटनि जो टाइम आहे 48 घंटनि में जेको आहे 48 घंटा जेका तव्हांखे ॾिना वेंदा गूगल एड जे ज़रिए तो उन में जेको आहे तव्हांजो चैनल उन में जेको आहे तव्हांजो चैनल जेको आहे प्रमोट थींदो उम्मीद आहे तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़